ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 23 अध्याय में ॾिठो हो त राजा बलि पंहिंजे सॼे दैत कुटुंब समेत वञी सुतल लोक में राज करण लॻो ऐं गुरु शुक्राचार्य बि भगवान खां माफ़ी घुरी आख़िरी यज्ञ जी आहुति ॾेई सुतल लोक ॾांहुं हलियो वियो। ऐं सो यज्ञ करण जे करे राजा बलि ईंदड़ मनवंतर में इंद्र थींदो ऐं उते सुतल लोक में 8 ई पेर राजा बलीअ जे दरवाज़े ते भगवान वामन रूप धारे उन जो द्वारपाल थी बीहंदो ऐं पहलाज भक्त के बि राजा बलीअ सां गॾु सुतल लोक में वञी रहण लाइ भगवान आज्ञा कई हुई। सभई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद श्री सुखदेव जी स्वामी का राजा परीक्षित अध्याय 24 में पुछनि था त मूंखे मत्स्य अवतार जी कथा ॿुधायो त भगवान मछलीअ जो अवतार छो धारण कयो हो। तंहिं ते राजा परीक्षित के श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त हिकिड़े समय परलीअ जे वक़्तु ब्रह्मा जी सुम्ही पियो ऐं उन्हनि जे हथ मां हैग्रीव दानव वेद खणी वियो हो। तॾहिं ब्रह्मा जी श्री नारायण जी खे वेनती कई, जंहिं जे लाइ भगवान श्री नारायण जी मछलीअ अवतार वरितो हो। मत्स्य अवतार वठण जी हिकिड़ी ॿी बि वजह हुई जो हुननि खे पंहिंजे भक्त राजा सत्यव्रत खे परलीअ ॾेखारणो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। पाण कल ॾिठो त राजा प्रियव्रत जॾहिं नदीअ में पंहिंजी अंचली भरी तॾहिं उन्हनि जे हथ में अंचलीअ में हिकिड़ी मछली अची उन्हनि खे चवणु लॻी त मूंखे हिन नदीअ मां कंहिं सुरक्षित जॻहि ते वठी वञो, हिते वॾियूं मच्छियूं मूंखे खाई वेंदियूं। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 24 अध्याय जे ॿिए भाग में ॾिसंदासीं त राजा सत्यव्रत उन मछलीअ जो छा था कनि। राजा प्रियव्रत उन मछलीअ जी रखिया करण जो वीचार करे उनखे पंहिंजे करमंडल में विझी चयो त तूं धीरज रख, मां तोखे ज़रूरु पालींदसि। जॾहिं राजा सत्यव्रत उहा मछली पंहिंजे घर खणी आयो ऐं उहा हिकिड़ी सात में एतिरो वधी जो करमंडल में फासी पई, तॾहिं उन राजा खे चयो त मां करमंडल में दुखी थी थियां, कंहिं कशादी जाइ ते रखायो। इहो ॿुधी राजा करमंडल भञी मछलीअ खे दिले में रखियो ऐं हिकिड़े पेर खां पोइ भोॼन खाई वरी वञी ॾिठो त मछली उते बि वधी फासिजी चवणु लॻी त हे राजा, मुंहिंजो बदन हिन गरे में फासी थो पवे। तॾहिं राजा उनखे वॾे मटके में रखियो, लेकिन इहा मछली उते बि वधी वेई। तॾहिं राजा हिकु खॾु खोटाए पाणीअ सां भराए उन में मछलीअ खे रखियो ऐं जॾहिं उहा खॾु बि हिन जे शरीर वधण सबबु भरिजी वई, तॾहिं राजा हिन खे तलाउ में रखायो। थोरी देरि खां पोइ उहा मछली एतिरो वधी वई जो तलाउ में हिन जो बदन मापे न सघियो। तॾहिं राजा तलाउ खे नदीअ ताईं खोटाए उन मछलीअ खे ओसिताईं पहुचायो। जॾहिं ॿिए ॾींहुं वरी राजा सनानु करण वास्ते नदीअ ते वियो, तॾहिं छा ॾिसे त सॼी नदी उन मछलीअ सां भरी पई आहे। तॾहिं राजा उन मछलीअ खे घणी महिनत सां समंदर में वठी वियो। उते राजा चवणु लॻसि त हे मछली, समंदर खां वॾो
को बि आस्थान तुंहिंजे रहण वास्ते कोन्हे। हाणे तूं उते रहो ऐं मूंखे मोकल ॾे। जॾहिं उन जो बदन समंदर खां बि वधी 10,000 जोजन डिघो ऐं कशादो थियो, तॾहिं उन मछली राजा सत्यव्रत खे चयो, हे राजा, तो पाण खे वॾो ज्ञानी ऐं धर्मात्मा सम्झी मूंखे समंदर में छॾे पंहिंजे घर हलियो थो वञी, लेकिन मूं खां बि जेके वॾियूं वॾियूं मछलियूं आहिनि से त मूंखे खाई वेंदियूं। इहो ॿुधी राजा पंहिंजे ज्ञान सां ॼाणी वरितो त हीउ मत्स्य परमेश्वर जो अवतार थो मालूम थिए, तंहिं करे उन जी पूजा करणु घुरिजे। इहो वीचार करे राजा घणी स्तुतीअ सां उनखे हथ जोड़े वेनती कई त हे मत्स्य भॻवान, मूं तव्हांखे कीअं सुञातो त तव्हीं श्री नारायण जीअ जा अवतार आहियो। मुंहिंजो भाॻ जाॻियो आहे जो तव्हांजो दर्शन मिलियो। इहा ॻाल्हि ॿुधी मत्स्य भॻवान चयो त हे राजा, तो छा सम्झी चयो हो त मां तोखे पालींदसि ऐं तुंहिंजी रखिया कंदसि। तंहिं करे मूं पंहिंजो बदन वधाए थोरी महिमा तोखे ॾेखारी, जीअं तूं पंहिंजी पालना ऐं रखिया करण खां बेज़ार थी पवीं ऐं तुंहिंजो अहंकार टुटी वञे। जीअं तूं मुंहिंजी रखिया ऐं पालना करण खां बेज़ार थी पवीं ऐं तुंहिंजो अहंकार टुटी पवे। आदमीअ खे इहो वाजिबु आहे त कंहिं कम लाइ ईअं न चवे त मां कंदसि, पर हर ॻाल्हि में ईअं चवणु घुरिजे त जीअं परमेश्वर चाहींदो तीअं ई थींदो। मुंहिंजो भक्त अहंकार जो वचन नथो कढे। हे राजा, तूं यकीन करे ॼाण त जा ॻाल्हि परमेश्वर चाहे थो सा थिए थी। हिन जी इच्छा खां सवाइ आदमी कुझु बि करे नथो सघे। इहो ॿुधी राजा चयो त हे वेंकटनाथ, तव्हां मछलीअ जो शरीर जा घटि जूण आहे, सा छाकाणि धारण कई आहे? मत्स्य भॻवान चयो त हे राजा, मां तन धारण करण ऐं मरण ॿिन्ही खां अलॻि रही फ़क़ति पंहिंजे भक्तनि ऐं शेवकनि जी इच्छा पूरी करण वास्ते कॾहिं कॾहिं सुरगुण अवतार वठी पंहिंजो नालो प्रगट करियां थो। हिननि ॾींहंनि में ब्रह्मा जी वेनती करण ते ऐं वेद आणण लाइ ऐं तुंहिंजी इच्छा पूरी करण लाइ जो तो महापर्य ॾिसण जी तमन्ना रखियो वेठो आहीं, तंहिं लाइ मूं मत्स्य अवतार वरितो आहे। मूं वरा, कच्छप ऐं नृसिंह अवतार जो धारण कयो हो, तंहिं करे कुझु नंढो थी पियसि ऐं श्री रामचंद्र ऐं कृष्ण जे अवतार वठण ऐं का बि मुंहिंजी पदवी वधी कान वेई। मां हमेशह बराबरि रही घटिजण वधण खां जुदा आहियां। जे तोखे महापर्य ॾिसण जी इच्छा आहे त अॼु खां 7 ॾींहं दुनिया में चौधारी तोखे पाणी ॾिसण में ईंदो ऐं उन पाणीअ में हिकिड़े ते सप्त रखेश्वर वेठल ज़ाहिर थी तोखे हथ खां जले उन ॿेड़ीअ ते विहारींदा। उन ॿेड़ीअ वटि पाणीअ ते हिकिड़ो नांग नज़र ईंदई। तॾहिं तूं हिकिड़ो पासो ॿेड़ीअ वारी रसीअ जो मुंहिंजे सोने सिंह में जो 10,000 जोजननि जेतिरो डिघो निकिरंदो ऐं ॿियो पासो रसीअ जो उन नांग जी पुछ खे ॿधंदा। जॾहिं इहा ॿेड़ी पाणीअ ते फिरंदी तॾहिं तूं महापर्य जो दृश्य ॾिसी सप्त रखेश्वरनि समेत मूं खां ज्ञान पुछंदे ऐं जेको ज्ञान मां तोखे ॿुधाईंदसि उन ज्ञान ॿुधण जे प्रताप सां तुंहिंजी मुक्ति थी वेंदी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जे 24 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।